शीला साजनानी सिंधी रंगमंच जे इतिहास जो एक उहो किरदार आहे जंहिंखे ही रंगमंच कॾहिं बि विसारे कोन सघंदो, छो त शीला साजनानीअ उन वक़्त सिंधी नाटकनि में कदम रखियो हो जॾहिं सिंधी रंगमंच ते फीमेल कलाकार जाम घटि हुआ। मूं पंहिंजे कला जी शुरूआति सुंदरी उत्तम चंदानीअ सां गॾु कई। माना मां हिकु ॾींहुं ॾाढी उदास वेठी हुअसि, चईं छो मिठड़ी उदास वेठी आहीं, ॾाढी सुठी हुई लेडी। चयोमांसि ईअं, चईं हल मां तोखे रस्तो थी ॾेखारियां। उहा मूंखे पाण सां गॾु वठी आई तारदेव ते दादा बुॾे आडवाणी जे घर। उन्हनि खे अंडर सेक्रेटरी ड्रामा शुरू करिणो हो। उन्हनि जी आर्टिस्ट हिकु हली वई हुई ऐं मां जॾहिं उते वियसि त दादा बुॾे आडवाणी चयो मेकअप मैन तुंहिंजो मेकअप कंदो, मुंहं खे हथ लॻाईंदे कराईंदीअ? मूं चयोमांसि हा कराईंदसि। लिपस्टिक लॻाईंदीअ? हा लिपस्टिक बि लॻाईंदसि। शुरूआति मुंहिंजी इहा थी। ऐं शीला जी अदायगी एतिरी त नेचुरल हूंदी हुई जो दर्शक वाह वाही करण बिना रही न सघंदा हुआ। असां कला जी शुरूआति करण खां पोइ, मतिलबु बुॾे आडवाणी सां मिलण खां पोइ जेका ही कला जी मंज़िल आहे उन ॾांहुं तव्हांजो कीअं विखूं वधणु लॻियूं? बसि ऑटोमेटिक वधंदियूं वियूं। ड्रामा कंदी वियसि ऐं शौक़ु जाॻंदो वियो, कंदी वियसि। जॾहिं स्टेज ते वेंदासीं तारियूं वॼाईंदा त हा हा ख़ुशि थी वेंदा हुआसीं, भई वाह असां बि आर्टिस्ट आहियूं। ऐं उन में मूंखे SP मेंघाणीअ जाम हेल्प कई, जाम हेल्प कई। रंगमंच सां गॾोगॾु हुन दूरदर्शन ऐं आकाशवाणी जे केतिरनि ई नाटकनि में पिणु कमु कयो। किन फिल्मुनि में बि खेसि अदाकारी करण जो मौक़ो मिलियो। हुन 50 खां मथे 3 फ़सला नाटक ऐं 100 खनि एकांकियूं कयूं आहिनि। हुनखे केतिरनि ई अवॉर्ड्स सां बि नवाज़ियो वियो। ईअं खणी चइजे त शीला साजनानीअ हिकु लंबी ऐं शानाइती इनिंग खेॾी आहे हिन सिंधी रंगमंच ते। पर ॾिसो असांखे भई इहा बि ख़बर पई आहे त 1960 में जेको सिंधू कला मंदिर जो पायो विधो वियो उन में बि तव्हांजो काफ़ी योगदान हो। हा उहो ई त अंडर सेक्रेटरी ड्रामा हो न शुरूआति। अच्छा अंडर सेक्रेटरी खां पोइ? अंडर सेक्रेटरी खां त पोइ घणा ई कया। यादि कंदा, शादी त कर, ही प्यासो मन मुंहिंजो, छोरा अॻियां पोरा पुठियां, लव लेटर, जाम कया जाम कया। जोत जले? जोत जले उहो त तव्हांजो ख़ासि नाटक हो। हा 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 तमामु तमामु दिलि सां कंदी हुअसि। दिलि सां त ॿिया बि कंदी हुअसि, पर उन में मां जेको रोअंदी हुअसि न सचपच रोअंदी हुअसि। इन कलाकनि खां पोइ मुंहिंजे पतीअ जो ऑपरेशन थियण वारो आहे। हिकु तमामु वॾो डॉक्टर ख़ासि इहो ऑपरेशन करण लाइ अची रहियो आहे। इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि लाइ पैसनि जी ज़रूरत पवंदी। मूंखे पैसनि जी ज़रूरत हिन वक़्तु आहे। मां जिगर में अचां हा, पर मुंहिंजो पति अञा ताईं होश में कोन आयो आहे। काल्ह खां वठी लगातार बेहोश पियो आहे। पर अहिड़ी हालत में मां सही किथां आहियां? भाऊ मां सच थी चवां, मां ॾाढी तकलीफ़ में आहियां। भाऊ मूंखे पंहिंजी धर्म जी भेण करे सम्झो। मूंखे मुंहिंजे पति जे प्राण जी भीख ॾियो। अॼु मूंखे इहा महिरबानी करियो, मां सॼी उमिरि तव्हांजा गुण ॻाईंदी रहंदसि। सिर्फ़ु किन कलाकनि जे लाइ सॼी उमिरि मूंखे बर्बाद करे छॾींदा। मास्टर साहिबु मुंहिंजे पति खां सवाइ मुंहिंजे घर में ॿियो को कोन्हे। जवान पुटु हो, 5 साल अॻु 15 सालनि जी उमिरि में रमंदो रहियो। जवान पुट जे सदमे मुंहिंजे पतीअ खे वरी सहेलिंगे थियणु कोन ॾिनो। अरे सभु हीला हलाए चुकी आहियां। हीअ मुंहिंजी आख़िरी कोशिशि आहे। जे हीअ ऑपरेशन कामयाबु वियो त मुंहिंजो पति चङो भलो थी पवंदो। लेकिन इहो सभु तव्हांजे मदद खां सवाइ थियणु नामुमकिन आहे। भाऊ मूंखे मुंहिंजे सुहाग बचाइण में मुंहिंजी मदद करियो। भाऊ मुंहिंजी मदद करियो। पर हेल ताईं जेके तव्हां भाऊ सां रोल कया त घणो करे भाई की हीरोइन टाइप, माना कुझु अलॻि टाइप जा। पर भाऊ जॾहिं तव्हांखे ऑफर ॾिनी शादी त कर,
उन में तव्हांखे कहिड़ो ॿुढो किरदारु निभाइणो पर मूंखे उहो महसूसु ई कोन थियो त मां ॿुढो थी कयां आर्टिस्ट आहियां कहिड़ो बि रोल करियां ऐं मुंहिंजो रोल टचवुड असां ॿिन्ही जो भाऊ ऐं मुंहिंजी तमामु सुठी जोड़ी हूंदी स्टेज ते मशहूरु जोड़ी हूंदी हुई पारी 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 मन मुझो पिंजरो तू कबर कारी पारी 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 अरे ये छा था करियो माण्हू ॾिस ना ॾिस तूं सिर्फ़ु हा कर मूंखे कंहिंजी परवाह कान्हे हा तूं हा कर मुंहिंजे शादीअ खां पोइ मंगलसूत्र गिचे में हूंदे त कोई छोरो वेझो कोन ईंदो अरे छाकाणि त कुते जे गले में पटो हूंदो आहे त म्युनिसिपालिटीअ वारा न पकड़ींदा तूं न कर मुंहिंजे तुंहिंजे साम्हूं मुंहिंजो ही आहे हाँ तुंहिंजे साम्हूं मुंहिंजो ही आहे फल किरियो भॻवान खे बि रिश्तो मंज़ूर आहे किरियो न आहे कंहिं फिटी कयो आहे अच्छा शीला जी हाणे भई सम्झो तव्हांजी शुरूआति थी वई भाउ सां आया ऐं एतिरनि सालनि खां तव्हां पंहिंजो योगदान पिया ॾियो त मां उहो थो पुछणु चाहियां त हीअ जेका तव्हां वटि कला आहे उहा तव्हांखे वर्से में मिली या उन लाइ तव्हांखे का ट्रेनिंग वठणी पई न ट्रेनिंग त कान वरिती पर मां सम्झां थी मूंखे पंहिंजे माउ वटां वर्से में मिली मुंहिंजी माउ का स्टेज आर्टिस्ट वग़ैरह कोन हुई सिंध में त उहा बि कोन हुई नाटक वाटक पर जीअं होली थींदी शादी थींदी पोइ उन में उहे पंहिंजा रोल कंदी त माना नेचुरली आहे मूंखे उन वटां ई वर्से में मिली या शादी ते लाॾा ॿाॾा कबा हा लाॾा मर्द जी ड्रेस पाईंदी हीअ कंदी त अंडरस्टूड आहे माउ वटां ई मूंखे मिलियो आहे अच्छा माना बाक़ी जेका रही ट्रेनिंग उहा त प्ले कंदे कंदे ड्रामा कंदे कंदे ऐं भाऊ मेघाणी जे हेठां ऐं ॿिया बि घणा ई डायरेक्टर आहिनि सभिनी जे हेठां कमु करे करे ऐं पोइ थोरो एक्सपीरियंस थींदो वियो कुझु दुआ कुझु दवा चवंदा आहिनि कुझु हेल्प कुझु कुदरत मथे वठंदी वई अच्छा भाऊ मेघाणी खां सवाइ असां इहो बि ॼाणणु चाहींदासीं त तव्हां कहिड़े कहिड़े डायरेक्टरनि सां कमु कयो ईअं त मूं सभिनी सिंधी डायरेक्टरनि सां कमु कयो आहे जीअं त रमेश ॼानियाणीअ सां गॾु ॾिस पैसिया रंग आख़िरी राति तलाक वलाक मतिलबु घणा ई कया आहिनि तमामु घणा ई नाटक कया आहिनि ऐं रमेश ॼानियाणीअ सां गॾु कयो आहे आनंद मटाईअ सां कयो आहे ऐं प्रताप पुरुषवाणी सां कयो आहे जसवंत कुमार सां कयो आहे चांद सां कयो आहे मदन जुमाणीअ सां कयो आहे ऐं मां सम्झां थी को बि अहिड़ो डायरेक्टर न आहे जंहिंसां मूं सिंधी प्ले न कयो हूंदो जेसि ताईं मूंखे ॼाण आहे त मूंखे लॻे थो तव्हां घटि में घटि 50 फुल लेंथ नाटकनि में त करे चुका आहियो वाह जो कया हूंदो मां उहो रेडियो टीवी वग़ैरह या वन एक्ट प्ले जी ॻाल्हि नथो कयां 50 नाटक फुल लेंथ नाटक फुल लेंथ जेके 2-2.5 कलाक जेके बि थींदा तंहिं ज़माने में त उन सां मूंखे नथो लॻे त भई अलाए केतिरियूं तव्हां जूं यादियूं जुड़ियल हूंदियूं कॾहिं हीअं थियो कॾहिं हूअं थियो कॾहिं हीअं थियो कॾहिं हूअं थियो कॾहिं रुसनि कॾहिं परचनि कॾहिं नाज़ कॾहिं नखरा त अहिड़ियूं कई यादियूं जेके अॼु बि तव्हांखे यादि हुजनि तव्हांजी दिलि ते असुली पाणी वांगुरु तरंदियूं हुजनि उहो ॿुधायो न असां हा ईअं त घणा ई आहिनि पर 2-3 हा हिकु दफ़ो असीं कलकत्ते पिया वञूं थोरी पेट जी तकलीफ़ कुझु हुई कुझु नखरा भाऊ खे चयोमांसि भाऊ मूंखे खीरु खपे भाऊ चयो बाबा खीरु किथां ॾियां हिते स्टेशन ते चयोमांसि मूंखे खपे न त मां हली न सघंदसि ऐं भाऊ पाण खीरु पीअनि ई कोन आख़िर भाऊ वीचारे मूंखे खीरु वठी ॾिनो उहो मूं पीतो हिकु इहा ॻाल्हि ऐं ॿियो असीं वियासीं सिंधी सम्मेलन थींदा आहिनि न त उन सिंधी सम्मेलन में वन एक्ट प्ले खणी वियासीं हाणे पैसा ई जेके मिलंदा हुआ सभिनी खे उन मां त सभु गॾु रहंदा हुआ हिकु हाल में मूं चयोमांसि मां कोन रहंदीसीं हाल में चईं भई कीअं असांखे छा मिलियो आहे कुझु बि हुजे मूंखे हाल में न रहणो आहे असां सभु आर्टिस्ट पोइ होटल में वञी रहियासीं ऐं इहे सभु जवाबदारियूं वीचारो भाऊ कीअं पूरी कंदो उहा ख़बर न आहे मूंखे माना तव्हां अकेले जे करे ॿिया सभु आर्टिस्ट पर न शीला जी इहा हिकु ॻाल्हि त हुई किथे बि असां ॿाहिरि हलंदा हुआसीं मां बि तव्हां सां मतिलबु काफ़ी तमामु घणा ई कम कया आहिनि त किथे बि हलंदा हुआसीं भाऊ सॼी जवाबदारी तव्हांखे ई सौंपे ॾींदो बाबा शीला ॾिसो कीअं रहणो आहे छा खाइणो आहे छा पीअणो सॼो शेड्यूल तव्हां ई आहे इहा हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि थी ॿुधायां पहिरियों वियासीं दुबई प्रोग्राम ॾेई आयासीं तंहिंखां पोइ असांखे कलकत्ते वारे इनवाइट कयो उन्हनि सम्झो ॾाढा वॾा आर्टिस्ट था अचनि भई उन्हनि जो मान शान कयूं असांखे दरबार हुअनि उन में रहियूं फ्रिज ब्रिज हुई सभु काई
पर असांजा नखरा जेके उन्हनि सठा न उन में लक्ष्मी हो कल्याण हो असां जेतिरा आर्टिस्ट हूंदासीं न अलॻि फरमाइश को चवंदो मच्छी खपे को चवंदो मटन खपे को चवंदो चिकन खपे को चवंदो कढ़ी खपे को चवंदो त भाॼी खपे ऐं उहे नखरा उहे असां सभु पूरा कंदा हुआ हेठि लांड्री हूंदी कपिड़ा मेरा हुजनि न हुजनि ॾे लांड्रीअ ते धोअण लाइ तंहिंखां पोइ रिहर्सल थी वई आहे हाणे असांखे घुमणो आहे ऐं उन में मुंहिंजियूं ई ॾिगायूं हूंदियूं मूंखे घुमण जो तमामु घणो शौक़ु हूंदो हुओ ऐं हू अरेंज कंदा हुआ गाॾीअ जी पोइ असीं सभु आर्टिस्ट साइड सीन ॾिसण वेंदा ऐं भाउ मतिलबु तव्हांजी हर डिमांड हर सभु का किथे बि हुजनि भाउ ख़ुशि हुजनि ख़ुशि आहिनि बिल्कुलु बिल्कुलु जीअं जेकी करे सघियसि सभु कयमि हींअर मुंहिंजी मोकिल आहे चयो माफ़ु कजो अरबा ख़ता माफ़ हींअर मां हलां मुंहिंजे मरण खां पोइ को बि हिन घर जो भाती दुखी रहे पूरो थियो तव्हांजो लेक्चर आशा तोखे इहो लेक्चर लॻो हा तव्हीं न हूंदा त तव्हांजी ॻाल्हियूं त छा तव्हांखे यादि कोन कंदासीं न आशा तव्हां सभिनी जे सुख खे तीली लॻाए रखियो ढेर करे छॾियो आहे न कहर जो तूफ़ान किरायो त असांजे मथां सुंदर खे दुखी कयो ज्योति खे ॿुधायो असांखे मुसीबत में विधो भॻवान वेठो ॾिसे 7 ॾींहंनि खां जेका आग लॻाई अथव सा असां सभिनी खे सारे भस्म करे रही आहे दीपक सां गॾिजी जेका साज़ सिटी अथव न उहा पूरी करे गदगद थियो हाणे चओ न आयो अथव दीपक हाणे चओ न जॾहिं मां न हूंदुसि तॾहिं मुंहिंजी ॻाल्हियूं यादि कंदा कुझु छो नथा जवाबु छो नथा ॾियूं अच्छा छिला जी हाणे भई जीअं तव्हां ॿुधायो एतिरनि सालनि खां ऐं तव्हां वटि कला जो एतिरो अथाह खज़ानो आहे इन सिलसिले में ज़रूरु तव्हांजा के मान सन्मान थिया हूंदा तमामु घणा अवार्ड मिलिया हूंदा तमामु घणा उन्हनि मां कुझु असांखे ॿुधायो त उन्हनि मां नथी सम्झां त अॼु ताईं कंहिं बि आर्टिस्ट जो इहो सम्मान थियो हूंदो मुंहिंजो बर्थडे हो उन ॾींहुं असांजो प्ले हो स्टेज ते भाऊ केक घुरायो केक कटियईं ऐं मूंखे ख़र्ची ॾिनई ऐं इहा कंहिं बि आर्टिस्ट सां मां नथी सम्झां अॼु ॾींहं ताईं ॻाल्हि थी आहे ऐं न कम खे उमेद इहा का थींदी भले ख़र्ची 5 रुपया हूंदी न 5 बि कोन हुई घणी हुई उन ज़माने में त तमामु घणी हुई असीं रोऊं ऑडियंस रोए माना केॾी असां लाइ वॾी ॻाल्हि आहे माना भई उहो असां अहिड़ो कमु कयो आहे जो ऑडियंस खे वणियो आहे ऐं उहो रोअनि था खिलूं था त खिलनि था माना असां उन्हनि जी दिलनि ताईं पहुची रहिया आहियूं तॾहिं त भई अची ताड़ियूं था वॼाइनि पिया या ॻोढ़ा था ॿगाड़नि मनु भरिजी थो अचनि त जेके नवां कलाकार अचनि था उन्हनि लाइ को संदेश ॾियणु पसंदि कंदा संदेश इहो आहे ॿार जेके आहिनि न थोरी महिनत वधीक कनि त असांजो सिंधी जेके प्रोग्राम थियनि था उहे अञा मथे खॼंदा पर मां सम्झां थी भाऊ या मेंघानी खां पोइ या रमेश जांजने खां पोइ मुंहिंजे हिसाब सां अहिड़ो अञा कोई न पैदा थियो आहे जेको हुनखे मथे खणे पर महिनत कंदा त उते पहुची वेंदा अरे ओ वांगू चओ माई कुछ तूं वटि कमु कंदे मूं चयो तूं मूं वटि कमु कंदे कहिड़ो कमु जेको हिन में बि त वटि कंदो आहीं जेको हिन में बि तव्हां वटि कंदो आहियां मूंखे मंज़ूर आहे वञी कढां थो मां तोखे पाण सां गॾु कश्मीर में वठी हलंदीसांइ काथे पाण सां गॾु कश्मीर में वठी हलंदीसांइ न माई हुते सॾु पवंदी आहे मां पंहिंजे माई अरे माया पती कढां थो गरम कपिड़ा अहिड़ा ठाराए ॾींदीसांइ तो हिन माईअ त सॼी ज़िंदगी में कोन ठाराए ॾिना हूंदा अच्छा पघार घणी मिलंदी इहो मेम साहब घणो ॾींदई हिन मेम साहब खे छॾे ॾियो न ॻाल्हि जेको चवंदो आहे सो मूंखे मिलंदो आहे घटि में घटि 200 रुपया त मिलंदा आहिनि ओ त ठीकु आहे मां तोखे 400 रुपया ॾींदसि 400 रुपया पोइ मां हलियुसि मेम साहब मां हिन सां गॾु कश्मीर वञा मूंखां थो पुछी वञी पंहिंजे साहिब खां पुछो साहिब त रुगो हिन घर में आंदो पंहिंजे चरणनि में जॻह त तव्हां ॾिनी वञा सरोज चओ वञा वञ खपई त वञ सरोज बेटा सत
चए थो नौकर कढण ऐं रखण त ज़ालुनि जे हथ में हूंदो आहे न। असांखे वधि में वधि कलाकु लॻंदो पहुचण में, सम्झो चेंबूर खां वीटीअ ताईं या चर्च गेट ताईं। हींअर जे ॿारनि खे चेंबूर खां साइन ताईं पहुचण में कलाकु थो लॻे। त उन्हनि ॿारनि वीचारनि जो ॾोह कोन्हे, पढ़नि, नौकिरी कनि, प्रोग्राम कनि, वरी बि शाबस अथनि जो कनि पिया, वरी बि शाबस। माना उन्हनि बि खीरूं लहणूं तमामु घणियूं। भई एतिरा कम हूंदे सूंदे बि सिंधी नाटक खे कंहिं बहाने ज़िंदा रखण जी कोशिशि था कनि। बिल्कुलु 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 शाबस अथनि। शाबाश। तव्हांजे दिलि जी ॻाल्हि मां पुछणु थो चाहियां, हेतिरनि सालनि खां तव्हां आहियो, अलाए केतिरो कमु कयो हूंदो, पर अॼु बि तव्हांजे दिलि जी तमन्ना में आहे? ओ बिल्कुलु। अरे बाप रे, एतिरी दिलि आहे जो नालो वरिती त बदन में छा थियणु लॻो। चंद्र कुमार सुभाणे नाटक शुरू कर। सुभाणे कुमार करे न करे फ़िलहाल त जूली आहे, जूली आहे ऐं थोरो जूली खे मस्को हणंदसि न त ज़रूरु कंदी। ऐं मुंहिंजी त इहा दिली तमन्ना रही हुई, मां भाऊ मेंघाणी खे चवंदसि भाऊ मां केतिरी बि ॿुढी थी वञा, कमु न करे सघंदसि, पर मां स्टेज ते झाड़ू ॾींदसि, मरण घड़ीअ ताईं मां कमु कंदसि। माना तव्हांजी तमन्ना इहा ई हुई त नाटक में कमु कंदे कंदे, रंगमंच ते कमु कंदे कंदे मुंहिंजो प्राण पखेड़ो उॾामी वञे। ख़ैर मां आमीन बि नथो चई सघां, भई आमीन चवां तव्हां जल्दी गुज़ारो। न न उहो बि चवंदा त परवाह न आहे, उहो बि चवंदा परवाह न आहे। जाम मज़ा कया आहिनि, प्रोग्राम सां विया आहियूं, घुमिया आहियूं, खाधो अथऊं, रुठा आहियूं, पट आहियूं, तमामु घणा मज़ा कया अथऊं। हाणे उहा हाणे तमन्ना आहे त मरां त स्टेज ते कमु कंदे मरां। शीला जी, तव्हां असां सां रूबरू थिया ऐं असां तव्हांखे पंहिंजे दर्शकनि सां रूबरू करायो। ऐं सच थो चवां, जेके तव्हां दर्शकनि सां दिलि खोले दिलि जूं ॻाल्हियूं शेयर कयूं न, उन लाइ असां तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं। वॾी वॾी महिरबानी। शुक्रगुज़ार त मां आहियां जो हींअर बि हिन उमिरि में बि मूंखे यादि कयो अथव। उन यादि करण में मां थैंक्स चवंदसि शोभा खे, जूलीअ खे, जिन मूंखे हिन स्टेज ते आंदो ऐं मूंखे सम्झो ज़िंदा कयो। जेका मुंहिंजी तमन्ना हुई मां ड्रामा कंदे मरां मरण जे कंधी ते पहुती आहियां, त उहा मुंहिंजी तमन्ना पूरी थी। शीला साजनानी हिकु मिसाल आहे नवनि कलाकारनि लाइ। हुन ज़िंदगीअ जा सभु रंग बख़ूबी पेश कया आहिनि सिंधी रंगमंच ते। उन लाइ हिन नायाब शख्सियत खे सलाम आहे। कलाकार कॾहिं बि रिटायर कोन थींदा आहिनि, छो त हुननि जा जज़्बात, उमंग, कुछ करे ॾेखारण जो जुनून हमेशा कायम रहंदो आहे। रंगमंच हुन जे लाइ हिकु तीर्थ स्थान आहे। हुन जो हिकु ई सुपिनो हूंदो आहे त मां हिन जीवन जो आख़िरी साह पंहिंजे तीर्थ स्थान ते यानी मंच ते खणा। इहा ई अभिलाषा आहे शीला साजनानी जी।